मेमन हालाई साहब जी दावत ते जेको सिंध जे खादमे सकाफ़त जे हवाले सां मशहूरु आहे, उन जे दुकान ते हाज़िरी थी। अल्हम्दुलिल्लाह सिंध जी सकाफ़त खे ॾिसी हिन वीचारे सकाफ़त ते वॾो कमु कयो आहे, सिंध जे सकाफ़त खे उजागर कयो आहे। ऐं असां दुआ गो आहियूं त अल्लाह ताला नूर मोहम्मद जी हिन महिनत खे क़बूल फ़रमाए ऐं अल्लाह हिन जे रोज़ी में बरकतूं नसीब फ़रमाए। इन जे करे मां अपील थो कयां सिंध वासियुनि खे त पंहिंजे सिंधी सकाफ़त खे उजागर कयो ऐं नूर मोहम्मद जे हथनि खे मज़बूत कयो। ग़ैरनि जे सकाफ़त मां हथु कढो, जेकॾहिं ग़ैरनि जी सकाफ़त तव्हांजे मथां ग़ालिब थी वई त पोइ तव्हां दॿ न झले सघंदव। इन जे करे तव्हां कोशिशि कयो त असां सिंध जे सकाफ़त खे उजागर कयूं। अल्लाह ताला हिन जे रोज़ीअ में बरकतूं नसीब। अच्छा साईं, भला असां लाइ को मशवरो छा करणु खपे असांखे? मशवरो इहो आहे त पहिरीं शइ त तव्हांजे नियत में इहा हुजे त मां सिंध जे सकाफ़त खे उजागर कयां। इन नियत साफ़ हुजण जे करे अल्लाह तव्हांजे रोज़ीअ में बरकत ॾींदो। ऐं सिंध जे सकाफ़त जा जेके बि उनसर आहिनि, जे टोपी आहे या ॿिया जेके बि सिंध जी सुञाण आहे, उन्हनि सभिनी शयुनि जे लाइ कोशिशि कयो त इहे वण इहे शयूं तव्हांजे साम्हूं हुजनि, त असांजो नओं ईंदड़ नसुल इहा शइ महसूसु करे त अजरक असांजी सकाफ़त आहे, टोपी असांजी सकाफ़त आहे, साड़ी असांजी सकाफ़त आहे। हीअ शइ असांजो जेको ईंदड़ नसुल जेको यूरोपी तहज़ीबुनि में ग़रक़ थींदो पियो वञे, जेको मोटर साइकिल खे बि बाइक थो चवे। इन जे करे अल्लाह तव्हांखे बरकत ॾे, अल्लाह तव्हांजी उमिरि में बरकत ॾे। मां तव्हांजे लाइ दुआ गो आहियां त अल्लाह तव्हांजे रोज़ीअ में बरकतूं ॾींदो ऐं इनशा अल्लाह तव्हांखे अञा बि इन कम में वधीक इख़लास नसीब फ़रमाए। साईं, सरकार छा करे भला असांजे लाइ? सरकार जो कहिड़ो अमल? असांजे सिंध सरकार खे त जे मोहन जे दड़े ते कमु कयो अथई या सिंध जा ॿिया जेके सकाफ़त जूं निशानियूं आहिनि उन्हनि ते कमु कयो अथई, ईअं तव्हांजा बि उनखे हथ मज़बूत करणु खपनि। जो तव्हां पहिरियां माण्हू आहियो जेको सिंध जे सकाफ़त जे हवाले सां पंहिंजे ज़िंदगीअ खे वक़ुफ़ु करे छॾियो अथव। इन जे करे सकाफ़त खाते वारनि खे या सिंध सरकार खे असां गुज़ारिश था कयूं त तव्हांजी बाक़ाइदे वार कनि, रहनुमाई कनि, तव्हांजे हथनि खे मज़बूत कनि, तव्हां त असांजी सकाफ़त असांजे नए नसुल ताईं पहुची सघे। आख़िर में भला साईं असांखे का नसीहत? तव्हांजे लाइ नसीहत इहा आहे त नमाज़ जी पाबंदी कयो, क़ुर पाक पढ़ो ऐं पाड़े वारनि सां सुठा हलो, सिंध जे सकाफ़त खे उजागर करण जी कोशिशि कयो। अल्लाह ताला तव्हांखे हिन कम में कामयाबी नसीब कयो। सकाफ़त खे किथे था ॾिसो? अॻे खां हींअर वधी आहे या घटी आहे? तव्हांजे दुकान ते अचण खां पोइ मूंखे इहा शइ महसूसु थी आहे त तव्हांजी सिंध जो सकाफ़त अञा बि सुजाग आहे, इनशाला सुजाग थींदी। अञा ॿी किथे का कमी पेशी रहिजी वई हुजे? अल्लाह ताला तव्हांखे मुकमल कामयाबी नसीब कंदो। जेका कमी हूंदी त उहा दुआउनि सां पूरी थींदी। आख़िर में ॿ तखणी दुआ जा ॿ लफ़्ज़ असांजे लाइ। रब्बना अतिमिम लना नूरना वग़फ़िर लना। अल्लाह नूर जे रोज़ीअ में बरकत। ऐं अल्लाह हिन जे दिलि में सिंध लाइ इख़लास पैदा फरमाए। ऐं अल्लाह पूरी दुनिया जे सिंधनि खे हेॾे मुतवजो फरमाए, हिन जे रोज़ीअ में बरकतूं। हिन वीचारे जी नियत ई आहे त सिंध जी सकाफ़त उजागर थिए। अजरक, टोपी, रिली जेका बि सिंध जी सकाफ़त आहे उन हवाले सां हिन बहितरीनु कमु कयो आहे। ऐं अल्लाह पंहिंजो फज़ुल फरमा, हिन जे रोज़ीअ में बरकतूं नसीब फरमा, पूरी दुनिया जे सिंधनि खे नूर ॾे मुतवजो फरमा, असांजे दुआउनि खे क़बूल फरमा, मके मदीने जी ज़ियारत नसीब फरमा। सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाह।